अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं ॾिसो त अल्लाह तव्हां मां हिकिड़नि खे ॿियनि ते रिस्क में फज़ीलत अता कई आहे, पोइ जिन ते उहा रिस्क जी नेमत कई वई से पंहिंजो रिस्क पंहिंजे बाननि यानी गुलामनि खे त न ॾियण वारा आहिनि जो सभु उन माल में बराबरि हिस्सेदार थियनि। यानी छा मालिक पंहिंजे माल में गुलामनि खे हिस्सेदार ऐं भाङे भाईवार कंदा, पोइ जॾहिं हू ईअं नथा कनि त अल्लाह सां उन्हीअ जी मिल्कियत या खुदाई में कीअं था हिस्सेदार ऐं भाङे भाईवार कनि। छा पोइ बि हू अल्लाह जी नेमतुनि जो इनकार कनि था? ऐं अल्लाह तव्हां लाइ तव्हांजे जिन्स मां ज़ालूं पैदा कयूं ऐं हुन तव्हांखे उन्हनि ज़ालुनि मां पुट ऐं पोटा अता कया ऐं तव्हांखे पाक ऐं सुठियुनि शयुनि मां रिस्क ॾिनाई। पोइ छा उहे माण्हू बातिल, कूड़, बेबुनियाद ऐं वहमी शयुनि खे मञीनि था ऐं अल्लाह जी अता कयल नेमतुनि जो इनकार ऐं कुफ्र कनि था? ऐं उहे माण्हू अल्लाह खां सवाइ जिन जी इबादत कनि था, तिन खे आसमाननि ऐं ज़मीन मां उन्हनि मुशरिकनि खे रोज़ी ॾियण लाइ कंहिं बि शइ जो इख्तियार न आहे ऐं न वरी खेनि अहिड़ी ताक़त आहे जो कंहिंखे कॾहिं बि कुझु ॾेई सघनि, ऐं उहा सिर्फ़ ऐं सिर्फ़ ख़लक़हार जी खूबी ऐं जूदो सुखाओ आहे जो जंहिंखे जेकी वणेसि सो अता करे, खांइसि को बि पुछण वारो न आहे। पोइ अल्लाह लाइ मिसाल न घड़ियो यानी ठाहियो या बयान करियो। बेशक अल्लाह ई सभु कुझु ॼाणींदड़ आहे ऐं तव्हां अणॼाण आहियो। अल्लाह तव्हां लाइ हिकु मिसाल ॾिए थो, उहो मिसाल ईअं आहे त हिकु ख़रीद थियल बानू हुजे जंहिंजे वस ऐं इख्तियार में कुझु बि न हुजे, ऐं ॿियो अल्लाह जो उहो बंदो जंहिंखे पाण वटां उम्दो रिस्क ॾिनोसूं, पोइ उहो उन अता कयल रिस्क मां असांजी राह में कुझो ऐं पधरो ख़र्च करे। छा उहे ॿई बराबरि आहिनि? समूरो हम्द यानी सना ऐं तारीफ़ अल्लाह लाइ ई आहे, उन जे बराबरि ऐं मिसल कोई न आहे ऐं न थी सघे थो, पर घणा माण्हू एतिरो बि नथा ॼाणीनि। ऐं अल्लाह अञा बि ॿिनि माण्हुनि जो मिसाल बयान करे थो। उन्हनि ॿिनि मां हिकु गुंगो हुजे ऐं कंहिं शइ ते वस न हुजेसि ऐं उहो पंहिंजे मालिक ते चटी यानी बार हुजे, ऐं जिॾां बि संदसि मालिक उन्हीअ खे मोकिले त हू का भलाई या ख़ैर न आणे, त छा उहो गुंगो ऐं ॿियो जेको अदल इंसाफ़ जो हुकुम ॾिए ऐं उहो सिधी राह ते बि हुजे बराबरि आहिनि?